अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे ट्यूटोरियल में खुश आमदीद। हिन वीडियो में तव्हांखे कोशिशि कंदुसि कुछ फार्मूला जेको आहिनि उन जा एडवांस जेको लेवल आहे उनजी तव्हांखे कोशिशि करे ॿुधाईंदुसि। हिकिड़ो फार्मूला आहे, उन मंझि असीं ॿियो फार्मूला बि उन मंझि लॻाए करे असीं यानी पंहिंजी जेको रिज़ल्ट आहे उहो हासिलु करे सघूं था। उनखे चइबो आहे नेस्टेड फार्मूला, यानी हिकिड़ो फार्मूला सम आहे न, सम मंझि वरी ॿियो असीं फार्मूला यूज़ करियूं, ॿियो फंक्शन असीं यूज़ करियूं त उनखे नेस्टेड फार्मूला। नेस्टेड फार्मूला हींअर तव्हां सम्झाइण जे लाइ हिकिड़ी मुंहिंजी शीट ठाही आहे दोस्तों। ॾिसो, हीअ जेके कुझु फ्रूट्स आहिनि उन्हनि जा जेके समूह में ऐड कया आहिनि, जंहिंमें पर जेको आहे यूनिट उनजी जेको रेट आहे उहो मूं हिते ऐड कयो आहे, यानी कि इन डज़न में आहिनि या पैकेट में या कार्टून में या केजीज़ में, त उहे आहिनि। ऐं हेॾा असां वटि स्टॉक्स जेके आहिनि असां स्टोर करे रखिया आहिनि केतिरा आहिनि उहे आहिनि, जंहिंमें असीं पहिरीं अमाउंट तव्हांखे हीअ ठाहींदासीं। उनखां पोइ हीअ पर डे जेको असांजी क्वांटिटी बेस ते जेका सेल थी आहे न, असां उहा यानी कि हेतिरी ही सेल थी आहे। ऐं बाद में पोइ हीअ टोटल जेका क्वांटिटी जेका सोल्ड थी आहे असीं यानी कि केतिरी सेल थी आहे उन हिननि सभिनि जो समअप इहो कंदासीं इस फार्मूले में। बैलेंस ॿुधाईंदासीं त हीअ स्टॉक जेको उन मंझां ही जेका सेल थी आहे उनजो बाक़ी बैलेंस केतिरो रहियो, ऐं एवरेज जेका सेल आहे असांजी केतिरी रही, पोइ मैक्स सेल केतिरी थी ऐं मिनिमम सेल असांजी केतिरी थी। दोस्तों पहिरीं हिकिड़े मां थोरो तव्हांखे ॿियो बि ट्रिक्स हिकिड़े ॿुधाईंदो हलां। हाणे ॾिसो त हीअ जेके ॾींहंनि जा नाला आहिनि इहे कॉन्स्टेंट रहनि था, कुझु बि हुजे बदिलजनि कोन था। ॾींहुं लाज़मी हिकिड़े खां पोइ ॿियो कहिड़ो ॾींहुं अचेसि थो, त इनखे फिलिंग कीअं कजे जेको आसानी असांखे रहे। तव्हांखे वरी फिलिंग करे थो ॾियां। ॾिसो, असीं मंडे खां स्टार्ट कयूं था, MONDAY मंडे लिखियोसीं, हेॾां ट्यूसडे लिखियोसीं। हाणे असांखे ही असीं चाहियूं था फिलिंग जेका बाक़ी जेका फिलिंग आहे उहा ऑटो थिए। छा कंदासीं, ॾिसो, ऐं ॿिन्ही सेल खे सिलेक्ट करियोसि ऐं हेठि जेको जेको डुप्लीकेट जेको करण वारो सेल आहे न, इनखे सिलेक्ट करियोसि चौकोर खे, ऐं हीअ ॾिसो ड्रैग करियोसि, छिकोसि। ॾींहं ॾिसो ऑटोमेटिक हेठां शो थियनि पिया, ऑटो फिल थी वियो। त अहिड़े हिसाब सां जेके कॉन्स्टेंट जेके वैल्यू हूंदियूं आहिनि न, जेके कॾहिं चेंज थींदियूं न आहिनि, उहे वैल्यू असीं हिन में एक्सेल असांखे ऑटोफिल जा असांखे ऑप्शन ॾिए थो। सपोज़ जीअं आहे, ॾिसो मंथ असीं लिखूं था JAN जनवरी, FEB फेबरवरी, MAR मार्च, AP और अप्रैल। हाणे जेकॾहिं इन खे असीं अॻिते खणंदासीं त पोइ हीअ बाक़ी साल जा पूरा असांखे ॾिसो करे ॾींदोसि, सेप्टेंबर, अक्टूबर, नवंबर, ही दिसंबर। त ॾिसो असांखे दोस्तों ज़रूरत ई न पई, हिन पाण ई सीरीज़ में सभु जेके बि मंथ आहिनि असांखे करे ॾिना। उम्मीद त दोस्तों इहो बि तव्हांखे जेको बहितरीनु यानी कि सम्झ में आयो हूंदो ऐं तव्हांखे पसंदि आई हूंदी इहा ॻाल्हि। अच्छा, हाणे असीं पंहिंजे अचूंसि था मेन मक़सद ते। अमाउंट असीं आहे उनखे असीं समअप करियूं था, SUM सम। अच्छा, सम जेकॾहिं न कंदासीं त असीं डायरेक्टली बि हिन में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असीं डायरेक्ट बि जेको सम्झो करे सघूं था, लेकिन उनमें सम में थोरो फ़र्क़ु आहे। सम जेको आहे उनखे बाइंड करे वैल्यू खे खणेसि थो, जॾहिं त इहे जेको आर्ट में इन में कॾहिं बि एरर्स वग़ैरह एरर्स हूंदो आहे। सपोज़ असां रुगो डायरेक्ट बराबरि जी निशानी ॾेई हिनखे मल्टीप्लाई कयोसीं हिन सां, एंटर कयोसीं, रिज़ल्ट असांखे मिली वियो बिल्कुलु सेम। ॾिसो, जस्ट ॿिनि सेल खे असां कयोसीं, सम असां हिन में लिखियोसीं कोन, लेकिन ॿुधायां पिया तव्हांखे त सम जेको आहे न, सम उहा वैल्यूज़ खे एज़ ए डेटा टाइप में खणी बाइंड करे पाण सां गॾु खणंदो आहे, जॾहिं त हिन में जेको आहे न डायरेक्ट रेफरेंस खे खणे थो बसि। दोस्तों इहो एडवांस लेवल आहे, तव्हांखे इंशाल्लाह अॻिते हली हिन में सम्झ में अची वेंदो हलियो। त हाणे हीउ हिकिड़ो असां कयोसीं, बाक़ी असां ॾिसो ऑटो में असांखे जेको एक्सेल करे ॾिनो। हीअ असां जेका अमाउंट आहे जेका असां यानी कि यूज़ कई आहे। हाणे असां जेको ॾिसूं था त क्वांटिटी में सेल केतिरी थी आहे दोस्तों, हिन में सम में खणंदासीं। अच्छा दोस्तों, हाणे हिन में रेंज न खणंदी, बिल्कुलु हिन में वॾो ॿियो डिफरेंस बि अची वियो तव्हांखे। असां हिन सॼी रेंज खे सिलेक्ट करे जेकॾहिं एंटर दॿाईंदासीं न त ॾिसो वैल्यू न आहे। छो दोस्तों, इहो सम जेको मूं तव्हांखे ॿुधायो, सम जेको आहे उहो उनखे बाइंड करे वैल्यू खे खणे थो ऐं उनखे उन हिसाब सां कैलकुलेट करे थो। हाणे सम खां पोइ असां इहे रेंज सिलेक्ट करे जेकॾहिं ॾिसो कयोसींसि न त असांखे करे ॾिनई त भाई बिल्कुलु हीअ तव्हांजी रेंज आहे। हीअ ॾिसो मतिलबु दोस्तों, सम बाक़ी रेंज खे खणे थो, हू ख़ाली सेल रेफरेंस खणेसि थो ऐं रेंज खे नथो खणे। हाणे हिनखे वरी बि डुप्लीकेट कयोसीं, असांखे ख़बर पइजी हली त टोटल असांखे स्टॉक में 100 आहिनि, जॾहिं त जेके सोल्ड थिया आहिनि न, जेके सेल थिया आहिनि, जेको डे वारनि में जेको आहिनि 44 सेल थिया आहिनि ऐं बैलेंस बाक़ी केतिरो आहे, यानी कि असांजी जेका टोटल जेका आहे सम खे वरी खणोसि था। टोटल असांजे स्टॉक हीअ आहे, जंहिंमां असां माइनस कंदासीं जेका असांजी सेल थी आहे उहा। ॾिसो दोस्तों,
हाणे असां ख़बर पइजी असां वटि हीउ जेको बाक़ी असां वटि बैलेंस पियल आहे हिन टुके ते करे डबल कंट्रोल Z थो करां तव्हांखे वरी हिकिड़ो ॿियो ट्रिक ॿुधायां थो। ॾिसो दोस्तो, हिन चौकोर ते तव्हां डबल क्लिक कंदो पर हेठां जेतिरी बि जेका असीं डेटा अॻिले ॾींहुं फिल कयूं कंदा पिया अचूं न ओतिरे ते हीअ ऑटो में उनखे फार्मूला जेको कॉपी करे छॾींदो। सभिनी में सेम फार्मूला हिन जी रिज़ल्ट बिल्कुलु एक्यूरेट हूंदी आहे, ग़लति हूंदी न आहे। ठीकु आहे दोस्तो, हाणे एवरेज सेल केतिरी थी आहे, यानी कि जेकॾहिं हिन में त रेंडमली सेल थी आहे, 10 आइटम थिया आहिनि त 5 थिया आहिनि, 5 थिया आहिनि, 8 थिया आहिनि, 5 ETC, त असां चाहियूं था त हिन में जेकॾहिं एवरेज जेकॾहिं सेल आहे पर डे जेकॾहिं उहा सेल केतिरी रही आहे असांजी एवरेज, असीं एवरेज जो फंक्शन यूज़ कंदा AVERAGE। दोस्तो एवरेज यूज़ करूं था, एवरेज खां बदल ॾिसो न, तव्हांखे जेकॾहिं एवरेज जी स्पेल जेकॾहिं न तो तॾहिं बि प्रॉब्लम न आहे, AV तव्हां लिखंदा त हेठां तव्हांखे ऑटोमेटिक ॾिसो एवरेज ई अची वियो। हिन ते डबल क्लिक करियोसि, हाणे तव्हांखे रेंज सिलेक्ट करियोसि ऐं असांखे ख़बर पइजी वेंदी रेंज हेसि ताईं सिलेक्ट करणी आहे, छो त हीअ जेका आहे न हीअ टोटल क्वांटिटी सेल थी आहे उहा आहे, हीअ बैलेंस जी अलॻि सां फार्मूलास आहिनि। असीं एवरेज मालूम करणु चाहियूं था, हाणे एंटर दबायोसि, ॾिसो असांखे ख़बर पइजी वई त एवरेज सेल हेतिरी आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे डेसिमल पॉइंट वधीक शो करनि पिया तव्हां हिनखे डिक्रीज़ करे सघो था। ॾिसो हिन सां डिक्रीज़ डेसिमल खे सिर्फ़ु 2 ते आणियोसि त असांखे एवरेज सेल एतिरी आहे। हिते असां चौकोर ते वरी डबल क्लिक करियोसि त असांखे एवरेज सभिनी सेल जी टोटल मिली वई असांखे, यानी कि पर डे जेको आहे न असांखे घणी सेल थी आहे। हाणे असीं मैक्स सेल ॾिसूं था, असां इन सां असांखे जेको न पहिरीं दोस्तो ॿुधायां थो तव्हांखे, त पोइ हाणे इन में असीं नेस्टेड फार्मूला यूज़ कंदासीं। नेस्टेड फंक्शन हीअ ॾिसो सम आहे, सम करिणो आहे असांखे, बिकॉज़ हिन में वरी ॿियो बि मल्टीप्लाई जो ऑपरेशन यानी कि छा नालो आहे ऑपरेशन बि यूज़ करिणो आहे, त असीं सम खां पोइ असीं हिन में यूज़ कंदासीं मैक्स। ठीकु आहे दोस्तो, ॾिसो हिकिड़े ई सम मंझि वरी मैक्स जो फंक्शन वरी यूज़ थियो आहे। मैक्स में असीं हिन में जा रेंज खणंदासीं हिकिड़ी, मैक्स जी रेंज खईंसीं ऐं हिनखे ब्रैकेट में, हाणे मैक्स जो फंक्शन हो ई एतिरो त इन में हिन रेंज मां जेको बि वॾे में वॾो जेको तादाद जेका सेल थी आहे क्वांटिटी, उनखे असांजी उनजी असांखे अमाउंट ॿुधाए। हाणे उनखे ज़र्ब कंदासीं असीं, छा सां ज़र्ब कंदासीं, असीं यूनिट जेको रेट आहे न उन सां असीं जेको मल्टीप्लाई कंदासीं, हाणे ब्रैकेट बंदि कंदासीं। जॾहिं एंटर कंदासीं त पोइ असांखे ॿुधाए थो त जेका वधि खां वधि जेका तव्हांजी जेका सेल थी आहे न इन्हनि 7 ॾींहंनि में, उहा घणी थी आहे, 500 थी आहे। ठीकु आहे, हाणे वरी हिकिड़े दफ़ा तव्हांखे करे ॿुधायां त पोइ असीं फार्मूला डुप्लीकेट पोइ था करूं, तव्हांखे सही नमूने सम्झ में अचे। सम खां पोइ वरी असां ब्रैकेट बंदि कयोसीं, छो त असांखे मैक्स जो फंक्शन अलॻि करिणो आहे। पहिरीं असांखे मैक्स करे, ठीकु आहे, ॾिसो ब्रैकेट हिन जो ॾियण जो मक़सदु इहो आहे। अच्छा, हिन ब्रैकेट जी ज़रूरत न आहे, नो प्रॉब्लम। ठीकु आहे, सम खां पोइ मैक्स, मैक्स में असांखे वरी हिन में जा जेको बि वॾे में वॾो मैक्स जेको हुजे क्वांटिटी हुजे उहा खणे रेंज मंझां, ऐं हाणे ज़रब करे कंहिंसां, हिन रेट सां, हिन जो जेको पर यूनिट रेट आहे उन सां, ऐं ब्रैकेट बंदि। ठीकु आहे दोस्तो, एंटर कयोसि त असांखे हिन जेको आइटम जी चतो जेको एप्रीकोट जी जेका सेल जेका मैक्स सेल रही आहे उहा रही आहे 840 सेल रही आहे। हाणे असीं हिन खे फार्मूला खे डुप्लीकेट करियोसि था दोस्तो। हिन मां ॾिसो असांखे ख़बर पई जेको हिकिड़ो सेल्समैन जेको आहे न उहो उन में तव्हां अंदाज़ो लॻाए सघे थो त वधि खां वधि जेको आइटम जी सेल केतिरी रही आहे, ऐं केतिरी जेका अमाउंट मूंखे वधि खां वधि मिली आहे, मूं जेको माना गेन कई आहे। हाणे हिन में ॾिसंदासीं असीं घटि में घटि जेका कहिड़े आइटम जी सेल रही आहे असांखे अमाउंट जे बेस ते साॻियो फंक्शन यूज़ कंदासीं सम, ऐं हिते वरी असीं मिन यूज़ कंदासीं, मिनिमम। हाणे मिनिमम मां वरी असीं रेंज सिलेक्ट कंदासीं, रेंज सिलेक्ट करे ब्रैकेट बंदि करियोसि, पोइ छा कंदासीं मल्टीप्लाई कंदासीं, छो त असांखे अमाउंट खपे थी न, रेट सां जॾहिं असीं हिनखे ज़रब ॾींदासीं त असांखे अमाउंट मिली वेंदी। दोस्तो ही मैक्स मिन जेको फंक्शन आहे इहो खणे छा पियो, इहो जस्ट इन कमु इहो आहे त हिन मंझां जेका घटि में घटि जेका बि जेको यानी कि वैल्यू आहे न उहा खणे पियो रेंज मां। पोइ रेंज तव्हांजी भले केतिरी हुजनि, मां तव्हां पाणे खणी ईंदा हलियो। वरी हिकिड़े दफ़ा असां तव्हांखे ॿुधायांसि था, हीअ ॾिसो मिन, हिन ब्रैकेट जी ज़रूरत न आहे, मिनिमम फंक्शन यूज़ कयूं था, हिन रेंज खे सिलेक्ट कयूं था हेसि ताईं, छो त क्वांटिटी असांजी सेल थी एतिरी आहे। इनखे मल्टीप्लाई था करियोसि छा सां, हिन रेट सां, ऐं एंटर दबायोसि। हीअ ॾिसो हाणे असांखे हिन में डबल क्लिक करियोसि, ठीकु आहे, त असांखे ॾिसो ख़बर पइजी वई। ॾिसो हिकिड़े हिते वञी यानी कि हीअ जेको हिकिड़ो आइटम अहिड़ो आहे जंहिंजी बिल्कुलु हिकिड़ी ज़ीरो ते जेको माना मिनिमम वैल्यू रही आहे,
घटि में घटि जेका सेल जेका वेल रही आहे असांजी हेतिरी रही आहे, ऐं वधि में वधि सेल असांजी एतिरी रही आहे। दोस्तो हिन जेको फंक्शन जो मक़सदु हो ई इहो तव्हांखे नेस्टेड जेको तव्हांखे फंक्शन ॿुधायां, त हिन वजह सां सम बि यूज़ थियो आहे, मैक्स ॿई गॾु यूज़ थिया आहिनि। त अॻिते हली जेके नेस्टेड के फंक्शन हिकिड़े यानी फंक्शन मंझि वरी ॿियो फंक्शन तव्हां आणे तव्हां उन मां जेको पंहिंजो जेको रिज़ल्ट खपे थो तव्हांखे स्पेसिफिक जेका तव्हांखे वैल्यू खपे थी तव्हांखे मखसूस, उहा तव्हां ॿिए फंक्शन खे यूज़ करे उहा उनखां वठी करे उन ते तव्हां ऑपरेशन करे सघो था। उमेद आहे दोस्तो ही तव्हांखे ट्यूटोरियल सम्झ में आयो हूंदो। वधीक जेकॾहिं कंहिं क़िस्म जो प्रॉब्लम हुजे को त पोइ तव्हां जेको सो मूंखां पुछी सघो था पिया।